शाहपुर चाकर में नाले वारे आलिम सगोरे मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी जे ॿिए सालाने उर्स जे मौक़े ते तक़रीब कोठाई वई, जंहिंमें मुल्क जी कुंड कुड़िछ मां आलिमनि अक़ीदतमंदनि शिरकत कई। शाहपुर चाकर जे दारुल उलूम सिबगतुल हुदा में तक़रीब कोठाई वई, जंहिंमें मुफ्ती डॉक्टर हक़ नबी अज़हरी, मुफ्ती नूर नबी नईमी ऐं ॿियनि मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी जे आख़िरी आरामगाह ते गुलनि जी चादर चाढ़े करे उर्स जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते ख़िताब कंदे हज़रत मौलाना हाजी मोहम्मद इदरीस डायरी, अल्लामा मुफ्ती खलील जान, डॉक्टर हक़ नबी अज़हरी, पीर अयूब जान सरहंदी, अल्लामा शफ़ीक अहमद कादरी, अल्लामा उस्मान खान नूरी, हाफ़िज़ यूसुफ भंबरो, गुलाम शबीर ऐं ॿियनि चयो त मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी हिकु वॾो आलिम दीन हुयो। हुननि चयो त सदियूं गुज़री वञनि पर मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी जहिड़ियूं शख़्सियतूं माण्हुनि जी दिलनि में ज़िंदा रहंदियूं। हुननि चयो त जेका दिलि इश्क़े मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां रोशन हुजे उहा कॾहिं बि नाहे मरंदी। हुननि चयो त मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी जेको ॿूटो पोखियो हो उहो वधी वण थी वियो आहे, जंहिंजी ख़ुशबू ऐं रोशनी परे परे ताईं पहुची रही आहे। संदन चवणु हुयो त मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी जो पैगाम इश्क़े मुस्तफ़ा, शरीयत जी पाबंदी, अहल बैत, सहाबा कराम, औलिया कराम जो अदब करणु ऐं पाड़े वारनि जो ख़्यालु रखणु आहे। उर्स मुबारक जी तक़रीब में मदरसा सिबगतुल हुदा मां फारिग तहसील थियल 7 हाफ़िज़नि सगोरनि जी दस्तारबंदी पिणु कई वई। उन मौक़े ते पीर सैयद शाह मोहम्मद शाह लकियारी, सैयद शफ़क़त हुसैन शाह, अल्लामा मुफ्ती अहमद अली सिकंदरी, मुफ्ती अब्दुर रज़ाक मेहरान सिकंदरी, मौलाना शफ़ीक अहमद शर ऐं ॿिया मौजूदु हुया।